तुम्हें उधर आया बा और बड़ा तू और कौन करा पे तुम्हें घेरा नहीं फट नहीं वालेकुम कार तो सिद्धि खुशा खैरा नजरो भला इते माल अदा करे विया आहियूं वेठो माल बात केर चारींदो यार अॼु स्कूल जो ॾींहुं आहे तूं नंढड़ो हिते विहारी वेठो आहे अता जे मां खे स्कूल मोकिलिया त मूंसां गॾु माल केर चाराईंदो बाबा साईं माल चराइण तुंहिंजो कमु आहे कोशिशि कयो पंहिंजा बचड़ा पढ़ायो सुबुह तव्हां नंढड़े खे मदरसे मोकिल वरी मदरसे खां पोइ बिस्मिल्लाह करे हुनखे स्कूल मोकिल मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे ही जेके असांजे इलाइक़े ते ई नज़र कर असांजे इलाइक़े में काफ़ी सारा माण्हू ऑफिसर थी विया आहिनि इहे भाईजान कीअं थिया आहिनि इहे तालीम जे ज़रिए ई थिया आहिनि यार वाकई तालीम सां ई त थिया आहिनि के डॉक्टर थी विया आहिनि के इंजीनियर थी विया आहिनि के सूबेदार थी विया आहिनि के तपेदार थी विया आहिनि तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर अॼु ग़रीबनि खे नौकरी मिलनि किथे थियूं मां मञा थो त नौकिरी मुक़दर जी ॻाल्हि आहे पर घटि मां घटि जे 2 अखर पढ़ियल हूंदो सुभाणे वॾो थींदो त कंहिं चङनि जी कचहरी में कंहिं दोस्तनि जी कचहरी में सुरखुरू त हूंदो यार मां बि पंहिंजो बच्चो पढ़ाईंदुमि घटि मां घटि एतिरो त चई सघंदो त मां हिकु तालीम याफ़्ता नौजवान आहियां हा इहा ॻाल्हि मञबी तालीमी इंसान जो ज़ेवर आहे तालीमी इंसान जी 3 अख आहे ही ॻोठ में माशाल्लाह असांजो स्कूल लॻो पियो आहे तव्हां हिन ॻोठ में पंहिंजो बचिड़ो मोकिल न ठीकु आहे तूं पियो थो पंहिंजो बचे खे माल चराई हिन जी माल चराइण जी उमिरि आहे नंढड़ो मासूम ॿारु आहे मां साजो ॾिठो थी मेहनि सां गॾु मेहूं पियो वराए इहा हक़ीक़त आहे कुझु अकुल खां कमु वठि हेॾो सारो आहे पर तूं 2 अखर न पढ़े घटि मां घटि पंहिंजे बचे खे त पढ़ाए यार तूं सिंधी तो त अॼु मुंहिंजी अखि खोले छॾी आहे सुभाणे खां मां बि पंहिंजो बच्चो पढ़ाईंदुमि सुभाणे खां अॼु खां ई जो नंढड़ो स्कूल मोकिल अॼु माल सां आहियूं न माल सां मां थो कयां तूं नंढड़ो पंहिंजो दाख़िल कर